दोस्तों ही आहे जिप, ये 24 फीटन जी जिप आहे जेका इन शो ते लॻल आहे। हिन में कैमरा फिट थींदी, हिन में कैमरा फिट थींदी, हितां ॾिसो हिन में कैमरा फिट थींदी, जिप आहे। ऐं हे असांजो सेट आहे टोटल, हे सेट आहे जंहिंमें साउंड वाउंड बि लॻल आहे। कैमरा डाइस हिते कैमरा लॻंदी। प्रेस क्लब जो वो इलाक़ो आहे जिथे हमेशा अजरक टोपी मल्हायो वेंदो आहे। हिन सेट खे ठाहिण में पूरी रात थी वई आहे। ज़फ़र जिस्काणी ही ॻोल्हियूं पिया, ज़फ़र जिस्काणी किथे आहे? सिंध जा बेट ऐं सिंध जी मिल्कियत, हे सिंध टीवी जो स्लोगन आहे। हे असांजी टीम बीठल आहे हिते। हे ज़फ़र जिस्काणी और लाशर साहब ऐं मामा आरिफ बीठो आहे। तैयारियूं मुकम्मल आहिनि, बस थोरी देर में कराची प्रेस क्लब आॾो सिंध टीवी तरफ़ां ऐलानियल जेको सकाफ़ती ॾियारो आहे उनजी मुख्य तकरीब जेका आहे उहा थोरी देर बाद शुरू थियण वारी आहे, जंहिंमें सिंध जा लीजेंड पंहिंजो ज़फ़र जिस्काणी उहे असां वटि पहुची चुका आहिनि। उनखां अलावा असगर खोसो, शमन अली मीराली ऐं ॿिया सिंध जा जेके फनकार, अदाकार, सेलिब्रिटी जेके आहिनि उहे पहुची वेंदा आहिनि। तमामु जल्दी अचो। बाक़ी बस ॼाण आया हे दौलत असांजी। अब हे ड्रोन बि हलंदो। हिन माण्हू जो मुंहुं ॾिसी छॾियो। ड्रोन में थोरो मसलो थियो त हे वेठो आहे विक्की पाण। ऑपरेटर है हमारा। हिन पैनल आहे जितां ऑपरेट थींदो आहे। नाज़िम भाई हमारे। नाज़िम भाई ये 140 टिकटें जीते थे। सारे खड़े हो, हम इसको तो पहचानते हो, जरा इसका नकाब उतारो। अबे कमीना तू इधर क्या कर रहा है? गाड़ी है जबरदस्त। मोटा नहीं हो गया, बड़ा हो गया है। सलाम है, दौलत आज भी सिंध टीवी के साथ है। हिला दे। वाह वाह दौलत, ये है दौलत। दिन ना देखेंगे, रात ना देखेंगे, बस दौलत का ही खाब देखेंगे। चरडे मनाए दुतमा सभिनी दोस्तन सां गॾिजी ये मेला मचाए दुतमा आ सिंधी सदाई दुतमा। ब्यूटीफुल। जोरदार तालियों बैंड वाला, जोरदार तालियों। दोस्तों तमाम जल्द कमेंट सून मतलब न हींअर वेरी सून थोड़ी देर का प्रोग्राम शुरू थींदो। इं मोहब्बत से प्यार से रहणो है। तव्हां सभिनि भाइरनि खे हिकिड़ी ख़ासि गुज़ारिश है यार मुंहिंजी,
असांजूं भेणूं न्याणियूं ईंदियूं आहिनि हिन पासे थोरो पासो कजो अता। दोस्तों हींअर जेको टाइम थियो आहे उहो मंझंदि जो 1 थियो आहे ऐं हीउ शो तक़रीबन राति जे 7 साढे 7 ताईं वेंदो ऐं ज़फ़र जिस्काणी एंड ताईं तव्हांखे नज़र ईंदो, हर फ़नकार सां गॾु बीठल नज़र ईंदो। तव्हां इन शो खे ज़रूरु ॾिसंदा। स्टेज ते सभ खां पहिरियों असीं ज़फ़र जिस्काणी खे बीहारींदा आहियूं ऐं माइक ॾींदा आहियूं ताकी माण्हुनि खे एंटरटेन करे ऐं माण्हुनि खे पाण में गॾु जमा करे ताकी शो जो स्टार्ट थी सघे। ऐं हू तमामु सुठो इंसानु आहे, तमामु सुठे जुमिलनि सां फ़नी कॉमेडी सां स्टार्ट कंदो आहे ऐं माण्हू इलाही एंटरटेन थींदा आहिनि। ऐं मुंहिंजी हमेशह इहा कोशिशि रही आहे त मां ज़फ़र जिस्काणी खे सभ खां पहिरियों स्टेज ते चाढ़ींदो आहियां। सन टीवी जी टीम हमेशह हर शो खे हिकु सुहिणे लाल जे धमाल सां स्टार्ट कयो आहे ऐं हिन टोपी अजरक डे खे बि 4th 5 साल आहे त असीं स्टार्ट कंदा आहियूं धमाल खां ताकी जेका बुराई हुजे उहा लही वञे। इन करे बि असां हिन खे स्टार्ट कंदा आहियूं। ज़फ़र जिस्काणी खे तव्हां ॾिसी रहिया आहियो, स्लो मोशन में डांस करे रहियो आहे। लॻे थो बेरिंग ख़तमु थी आहे अथसि या बैटरी ख़तमु थी वई अथसि। ऐं सन टीवी जी टीम पंहिंजी महिनत सां हिन पूरी स्टेज खे तयारु कयो ऐं जेका तव्हांजे साम्हूं आहे पूरे शो। दोस्तों यादि रहे त हीउ कराची जे प्रेस क्लब वारो इलाइक़ो आहे। कराची में हिते हर साल वॾी तादाद में असांजा सिंधी भाइर गॾु थींदा आहिनि, अदियूं गॾु थींदियूं आहिनि, भेणियूं गॾु थींदियूं आहिनि ऐं असां हिन ॾींहं खे पंहिंजे ईद जीअं मल्हाईंदा आहियूं ऐं ईअं मल्हाईंदा रहंदासीं। हर साल जीअं हिन दफ़े बि सन टीवी इन स्टेज खे तयारु कयो ऐं पंहिंजे सिंधी माण्हुनि खे अजरक टोपी डे जे लाइ एंटरटेन कयो ऐं इंशाअल्लाह असीं ख़्वाहिश आहे ईअं कंदा रहंदासीं।